नाज़रीन खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त क़ौमी असम्बली भारतीय जासूस कुलभूषण यादव बाबति फ़ैसिले खे नज़रसानी मुमकिन बणाइण लाइ क़ानून साज़ी मंज़ूर करे वरिती। क़ौमी असम्बली जे इजलास में मुख़ालिफ़ धुर जे सख़्त एहतजाज दौरान कानून वारे वज़ीर फ़ारूक नसीम बिल पेश कयो। ऐवान आलमी अदालत जे फ़ैसिले खे अस्ताइतो बणाइण लाइ हक़ नज़रसानी जो बिल ऑर्डिनेंस 2020 मंज़ूर करे वरितो। कानून वारे वज़ीर फ़ारूक नसीम चयो आहे त असां इहो कानून न आणियो हा त भारत सलामती कौंसिल में हलियो वञे हा। हुन चयो त भारत जा नापाक इरादा मिटी में मिलाइण लाइ असां इहो बिल आंदो। आलमी अदालत वाज़ह तौरु चयो हो त अपील जो कानून आणण लाइ कानून साज़ी कई वञे। हुन चयो त कानून जे मफ़ाद में अपोज़िशन खे बिल जी हिमायत करणु घुरिजे हा। तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त क़ौमी असम्बली भारतीय जासूस कुलभूषण यादव बाबति फ़ैसिले ते नज़रसानी मुमकिन बणाइण लाइ कानून साज़ी मंज़ूर करे वरिती। क़ौमी असम्बली जे इजलास में मुख़ालिफ़ धुर जे सख़्त एहतजाज दौरान कानून वारे वज़ीर फ़ारूक नसीम बिल पेश कयो। ऐवान आलमी अदालत जे फ़ैसिले खे अस्ताइतो बणाइण लाइ हक़ नज़रसानी जो बिल ऑर्डिनेंस 2020 मंज़ूर करे वरितो।